आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में ग़ुलाम नबी सुमरो ऐं काज़ी अनवर साहब जन सां गॾु। नाज़रीन, असां कोशिशि कंदा आहियूं त पाकिस्तान में या बैनुल अक़वामी तौर ते जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे त उन जे बारे में तव्हांखे इंसाइट ॾियूं ऐं उन्हनि जा तजिया करण जी कोशिशि कंदा आहियूं त जीअं तव्हांखे बि सूरत हाल जी ख़बर पइजी सघे। वज़ीर आज़म जो क़ौम खे ख़िताब करणु ऐं रिलीफ पैकेज जो ऐलान करणु, इहो सभु शयूं जेके आहिनि इन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? छो जो सची ॻाल्हि आहे त असीं सभु जेके माण्हू आहियूं ऐं साञावंद जेके बि आहिनि उहे वज़ीर आज़म जे हिन ऐलान ते ख़ुशि बि आहिनि त वरी थोरा हैरान बि आहिनि। महिरबानी। वज़ीर आज़म साहिबु जेको ताज़ो क़ौम खे ख़िताबु कयो आहे उन में जेका उनजी मेन ॻाल्हि आहे उहा जेको हुन आवाम खे रिलीफ ॾिनो आहे उन में पेट्रोल जो 10 रुपया लीटर ऐं बिजलीअ जो यूनिट 5 रुपया घटायो अथई। ऐं माण्हुनि खे ॾाढी हैरानी थी आहे ऐं ख़ुशगवार किन माण्हुनि त उनखे माना ख़ुशगवार बि, छाकाणि जो ओगरा रिकमेंड कयो त 7-8 रुपया पेट्रोल जो अघु वधाइजे, उन जी जाइ ते वज़ीर आज़म साहिबु 10 रुपया तेल घटाए छॾियो, 5 रुपया बिजली जो यूनिट घटाए छॾियो। त असीं जिते ही सरकार महांगाई करे रही, तेल जा अघु वधाए रही, बिजली जा अघु वधाए रही ऐं माण्हू नाराज़ थी रहिया, त हिन दफ़े छाकाणि जो हुन अघु घटाया आहिनि त बि कॾहिं कॾहिं बदक़िस्मती इहा हूंदी आहे अॻुवाणनि जी ऐं सियासी अॻुवाणनि जी, जो इन हेॾे सारे रिलीफ जे बावजूदि जॾहिं आउं ॿिए ॾींहुं किन ऑफ़िसुनि में मूंखे कमु हो त आउं वियुसि त माण्हू को घणो ख़ुशि कोन हा। हुननि चयो त यार 12 रुपया अॻे वधायो अथई लीटर, 12 रुपया 3 पैसा, वरी 10 रुपया घटायो अथई। को पैकेज कोन्हे, महांगाई वधी वई आहे ऐं फेबरवरी जो जेको माना अफ़रात ज़र आहे उहो 1.5% महांगाई खे वधीक थो ज़ाहिर करे। अञा बि त वज़ीर आज़म इमरान ख़ान ईअं चइजे त तारीख़ जे हिकिड़े अहिड़े मोड़ ते बीठो आहे जिते हू जेको बि माना कमु पियो करे उन जी पज़ीराई जेका आहे न उहा आवाम वटि कोन्हे। हाणे पाण वरी ॿिए ॾींहुं हिकिड़ो ख़िताबु कयईं त उन में इहो चयईं त मूंखे इहे फ़ैसिला, अहिड़ा सभु फ़ैसिला, माण्हुनि खे सहूलियत ॾियण जा फ़ैसिला, रिलीफ ॾियण जा फ़ैसिला ऐं पाकिस्तान जे अवाम जे ज़िंदगियुनि में ख़ुशहाली ॾियण जहिड़ा फ़ैसिला जेके मूं हाणे कया आहिनि, इहे मूंखे शुरू में ॾियणु खपंदा हा, शुरू में करणु खपंदा। इहा ॻाल्हि वज़ीर आज़म साहिबु पंहिंजे हुकूमत जे 4थे साल में करे रहिया। पंहिंजे 4थे साल में जॾहिं इहा ॻाल्हि थी कजे त हिते हिकिड़े दाना माण्हू जी ॻाल्हि थी ज़हन में अचे, जंहिं चयो त तव्हांजा फ़ैसिला ई तव्हांजो नसीबु हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां 2018 में वज़ीर आज़म थियो ऐं तव्हां फ़ैसिला कोन करे सघियो ऐं फ़ैसिला करणु तव्हांखे आया कोन, त पोइ हाणे जेके माना तव्हां क़ौम खे ख़िताबु करे उन में जेके मयारियूं ॾिनियूं आहिनि मीडिया खे ऐं माण्हुनि खे ऐं सियासतदाननि खे ऐं पंहिंजे अपोनेंट्स खे, त उन सां हाणे दरअसल छा आहे जो गुज़री वियल वक़्तु वज़ीर आज़म साहिबु जे हथ मां जीअं वारी मुठ मां वेही वेंदी आहे न, ईअं वेही वियो आहे ऐं हुन जा फ़ैसिला जेके आहिनि न उहे निमा शाम जो आहिनि ऐं देरि सां आहिनि। उन करे इन जो फ़ाइदो माण्हुनि खे त थींदो, पर वज़ीर आज़म जेको सम्झे थो त मुंहिंजे इन्हनि फ़ैसिलनि सां मुंहिंजी आवाम में मक़बूलियत वधी वेंदी, छाकाणि हुन ॿिया बि फ़ैसिला कया आहिनि ऐं ग्रेजुएट्स जे मुतलिक़ त उन्हनि खे 30,000 ॾिबा महीनो ऐं कामयाब जवान प्रोग्राम जे तहत 460 रुपया रखिया अथई, त जंहिंमें नौजवाननि जी सनतकारी, नंढे पैमाने ते उन्हनि खे कर्ज़ु ऐं घरनि लाइ कर्ज़ु ऐं नंढनि वापारनि लाइ कर्ज़ु ॾिनाईंदा, ॾाढी वॾी रक़म आहे। पर हाणे इन्हनि सभिनी ते अमल थींदो या न थींदो इहो वक़्तु ॿुधाईंदो। ऐलान वॾा आहिनि ऐं ॻाल्हियूं वॾियूं आहिनि, जीअं उहो कंदो रहियो आहे 2014 खां वठी, कंटेनर खां वठी, पोइ वरी वज़ीर आज़म जी हैसियत में उहो सदाईं बिलियन ट्रिलियन जूं ॻाल्हियूं कंदो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मञिबी त हुन पेट्रोल ते ऐं बिजली जे यूनिट ते जेको रिलीफ ॾिनो आहे ऐं इहो रिलीफ बि आहे त रुॻो हिन महीने लाइ कोन्हे, माना नई बजट ताईं, मतिलबु माना 30 जून ताईं, हिन माली साल जे आख़िर ताईं
इहो रिलीफ जारी रहंदो। जॾहिं त आलमी मार्केट में तेल जो बैरल जेको आहे न उन जी प्राइस इन रॉकेटिंग जेको चइबो आहे न त उहो तेज़ी सां बि चढ़े न। किलो का सौदा $114 फ़ी बैरल, $114 फ़ी बैरल आहिनि। ऐं अॼु सुबुह ताईं त उहे माना 117 जो अनुमान पिया ज़ाहिर कनि त $117 फ़ी बैरल तेल थी वेंदो। त उन सां पाकिस्तान जो जेको इम्पोर्ट बिल थींदो जून ताईं उन जो बि अंदाज़ो करे सघिजे थो त एतिरा अरब रुपया वज़ीर आज़म साहब थो चए त असां इहे जेके आहिनि FBR कलेक्ट कया आहिनि। ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, लेकिन FBR एतिरा कलेक्ट कया आहिनि ऐं माण्हुनि खे इहो रिलीफ त मिले थो। बाक़ी ॿियनि रिलीफनि लाइ सम्झिजे थो त इहो ऐलान आहे, छाकाणि जो वज़ीर आज़म अपोज़िशन जी लॉन्ग मार्चनि खां ऐं तहरीक अदम एतमाद खां ख़ौफ़ज़दगी जे आलम में इहे अहिड़ा अमल कया आहिनि। पर इहो जेको क़ीमतुनि जो घटि करणु आहे इहो सुठो सोण आहे हुनजो। कई साहब, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त जेको हींअर PM सॼो जेको रिलीफ पैकेज जो ऐलान कयो आहे ऐं तमामु वॾो ऐलान कयो आहे, त इन में ऐं असां जेकॾहिं हिन शयुनि खे कनेक्ट कयूं त छा असांखे PM हींअर ख़ौफ़ज़दा नज़र पियो अचे अदम एतमाद जी तहरीक खां ऐं लॉन्ग मार्च खां, जो हुन जेको आहे सो हिकिड़ो एॾो वॾो ऐलान कयो आहे जेको PTI जी हुकूमत जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त पूरा 4 साल पुठियां नामुमकिन हो। हाणे हू जेको इहो सभु कुझु करे पियो त मूंखे त इन ॻाल्हि जी अञा सम्झ में कोन पई अचे, पर आउं चाहियां थी त तव्हां असांखे ॿुधायो त छा उन में वाक़ई बि हुनजो फ़ियर बि शामिलु आहे? जी महिरबानी। ॾिसो, PM साहब जी जेका ही तक़रीर ऐं पोइ रिलीफ, पोइ जेको टैक्सिस जो ॻाल्हि करणु त एतिरा पैसा असां वटि अची विया आहिनि जो असां आवाम खे रिलीफ ॾेई सघूं था, बिल्कुलु ईअं पियो लॻो जहिड़ो की इलेक्शन जी मुहिम में अची वियो आहे। हाणे हुन ईअं सम्झो हिकिड़ो अहिड़ो पतो छॾियो आहे जेको हुकूमत में रहे थो त बि हिन जो फ़ाइदो आहे ऐं जेकॾहिं हुकूमत मां निकिरे थो त बि हिन जो फ़ाइदो आहे। असां हिकिड़ो परसेप्शन था वठूं हुकूमत मां निकिरे थो ऐं अपोज़िशन कामयाबु थी वञे नो कॉन्फिडेंस में, त केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो। त मां $117 फ़ी बैरल ते तव्हांखे रिलीफ ॾिनो, $10 फ़ी लीटर ते, ऐं उहो बि असां कंटिन्यू कयो जेको 15 ॾींहंनि जो तव्हांजो ओघड़ा वारनि सां पैक्ट थियल आहे त हर 15 ॾींहं तव्हां रिवाइव कंदो, घटि या वधि जो, उनखे तव्हां खणी विया आहियो मार्च खां वठी ऐं जून ताईं 4 महीना पॉसिबल कोन थो लॻे, सिधी ॻाल्हि आहे। ही मां उन्हनि खे बि उन्हनि ई तनाज़ुर में ॾिसां थो पियो, 1 करोड़ नौकरियूं, 50 लख घर, उहे काॾे विया? सो जेकॾहिं हीउ रही थो वञे त यू टर्न वठण जो मास्टर आहे, यू टर्न वठंदो ऐं दुनिया जूं ॿुधाईंदो त हीउ मसइलो थी वियो, हीउ मसइलो थी वियो, हाणे असां मजबूर थी विया आहियूं, असां चाहियो पिए त तव्हांखे रिलीफ ॾियूं पर ॾेई कोन था सघूं। जेकॾहिं रहिजी वियो ऐं जेकॾहिं नथो रहे त पोइ ॿाहिरि अची इहे ॻाल्हियूं कंदो त असां एॾी क्राइसिस में, जॾहिं रशिया जी ऐं यूक्रेन जी वार हुई, दुनिया जो हिकिड़ो महांगाई जो दौरा हुयो, असां तव्हांखे केतिरो रिलीफ ॾिनो, नेक्स्ट हुकूमत असांखे ॾियो त असां तव्हांजे लाइ अलाए छा करे वठंदासीं। क्रिकेट जे इस्तिलाह में मां तव्हांखे ईअं ॿुधायां त जॾहिं 9 विकेटूं किरी चुकियूं हूंदियूं आहिनि न, त पोइ उनखे चवंदा आहिनि त विकेट के दोनों तरफ़ खेलना, माना हिकिड़ो जेको बैट्समैन हूंदो आहे उहो जेको 11 नंबर खिलाड़ी हूंदो आहे उनखे चवंदो आहे तव्हां बसि सिर्फ़ु आख़िरी बॉल खे बचायो ऐं बाक़ी ॿई पासा मां खेॾंदुसि। त हीअ हाणे इन जूं 9 विकेटूं किरी चुकियूं आहिनि, आख़िरी विकेट ते विकेट जे ॿिन्ही तरफ़ खां खेॾणु चाहे थो। सो केतिरो वक़्तु खणी सघे थो, 2 ओवर, 5 ओवर, 15 ओवर, हीअ त वक़्तु ॿुधाए थो पियो। तव्हां ॻाल्हि कई त फ़ियर जी, हुनजी ॾिसो बॉडी लैंग्वेज तव्हां ॾिसो, हिन खां पहिरीं वारियूं तक़रीरूं ॾिसो जेके कंदो हुयो ऐं हिन तक़रीर में आवाज़ मध्यम, हर तक़रीर जूं शुरूआति कंदो हुयो चोर डाकू नहीं छोड़ूंगा, हिन में को अपोज़िशन जे लाइ हिकिड़ो 2 जुमिला हुया त बसि जंहिंजा पैसा ॿाहिरि वापसि वठी ईंदासीं, सिंपल एतिरो हुयो। मीडिया ते तनक़ीद उन्हनि जे लाइ हिकिड़े क़िस्म जा ॾियणु एॾो कमज़ोर ॾिसण में आयो ही, या पंहिंजो पाण खे ॿुधाइणु त असांखे रशिया मंझां वीट ईंदी ऐं 30% पूरी दुनिया जी उहा गैस थो सप्लाई करे, उहा उन खां गैस वठंदासीं। त हिकिड़ो तव्हां मतिलबु हिकिड़े पोल खे छॾे ॿिए पोल में वञो था पिया, ऐं उते बि मुंहिंजे सम्झ में इस्टेब्लिशमेंट हिन सां गॾु कोन्हे का। तव्हां ॾिसो त जॾहिं हिन चाइना जो दौरो कयो ऐं उनखां पोइ घुरी वरितो रशिया जो दौरो, त तव्हांजी इस्टेब्लिशमेंट उन वक़्त में किथे बीठी हुई? यूरोप जो दौरो करे पई। हीअ सभु शयूं असांखे ॾिसो ज़ाहिर लॻियूं पियूं आहिनि त हिन जी पंहिंजी पोज़ीशन, हीअ हाणे जी चवंदो आहे मरता क्या न करता वारी पोज़ीशन आहे, त जेकॾहिं मां जी हुकूमत रहे
त यू टर्न वठां, जेकॾहिं हुकूमत वञे त अपोज़िशन जेका बि हुकूमत अचे थी उहा अहिड़ी फासाए वञा जो का डिलीवर न करे सघे। पॉसिबल न आहे हिन वक़्तु त $117 तव्हांखे मिले, ऑयल मिले, पेट्रोल मिले ऐं तव्हां उहो $150 में ॾियो। ऐं हींअर ई तव्हां ॾिसो न त जेके कंपनीज़ आहिनि जेके तव्हांखे सप्लाई कनि थियूं उन्हनि जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं उन्हनि चयो त असांखे तव्हां इहो कीअं सब्सिडाइज़ कंदो, असांखे महिरबानी करे ॿुधायो। हुकूमत वटि को बि जवाबु कोन्हे को। उहे चवंदा तव्हां बसि ॾियो माण्हुनि खे पेट्रोल ॾियो, असां तव्हांजो जेको डेफिसिट आहे उनखे कंहिं न कंहिं नमूने सां कंपनसेट करण जी कोशिशि कंदासीं। तव्हां ॾिसंदो जेकॾहिं हीउ हफ़्तो या 15 ॾींहं रहे थो न त तव्हां वटि पेट्रोल जो बहिरान अची वेंदो। त हाणे अपोज़िशन हींअर इन पोज़ीशन ते अची वई आहे त हुननि खे शायदि इहो किथां इशारो मिलियो आहे या हू एतिरा कॉन्फिडेंट आहिनि त हुननि नो कॉन्फिडेंस ईअं सम्झो मौलाना साहिबु चवाणी त ईंदड़ 48 कलाकनि में असां वञूं पिया तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइणु। पोइ हाणे उहा कंहिंजे तरफ़ थी वञे भई PM जे लाइ था वञनि पिया या स्पीकर क़ौमी असेंबली जे लाइ वञनि था पिया, इहो असांखे 48 कलाकनि में ख़बर पइजी वेंदी। बहरहाल जेके हालतूं आहिनि त इहे असांखे न सिर्फ़ु हुकूमत जे अपोज़िशन जे लाइ पर अवाम जे लाइ ॾाढियूं परेशान कुन नज़र अचनि थियूं पियूं। बसि ख़ैरियत जी उमेदु करे सघिजे थी। सुमरो साहब, हींअर सियासी सूरत हाल में जेका गर्मा गर्मी लॻी पई आहे उन में अदम एतमाद वारी जेका तहरीक आहे उहा तव्हांखे पेश थींदी नज़र अचे पई या न, ऐं जेकॾहिं उहा पेश थी त केतिरे हद ताईं कामयाबु थींदी ऐं कंहिंजे ख़िलाफ़ु ईंदी, PM जे ख़िलाफ़ु ईंदी या स्पीकर जे ख़िलाफ़ु ईंदी, इन जे बारे में थोरो वज़ाहत कंदा। तहरीक अदम एतमाद जी ॻाल्हि जीअं त गुज़िरियल 3 महीननि खां सियासत जे ऐवाननि में गूंजी रही आहे ऐं अपोज़िशन जेका आहे उन सिलसिले में मुतहरिक बि आहे, पर तहरीक अदम एतमाद जो अपोज़िशन जे इन ऐलान खां पोइ लॻे थो त वज़ीर आज़म साहब बि उन जी गर्मी महसूसु कई आहे। ऐं जीअं 2 ॾींहं अॻे हुन लाहौर में वञी काफ लीग जे रहनुमाउनि सां चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाही सां मुलाक़ात कई आहे, त इन मां लॻे थो त वज़ीर आज़म बि इन खे संजीदा वठी रहियो आहे। ऐं फ़ारूक नसीम साहिबु चयो वज़ीर क़ानून त वज़ीर आज़म कराची बहादुराबाद बि वेंदो। बहादुराबाद यानी मुतहदा क़ौमी मूवमेंट जो हेडक्वार्टर। त सिधो सो आहे त वज़ीर आज़म जी हींअर सॼी जेका एक्टिविटी आहे उहा उन अदम एतमाद जे मुक़ाबले जे लाइ आहे त जीअं हू पंहिंजे हक़ में वोट वधाए सघे, त जीअं अपोज़िशन जी इहा तहरीक जेका आहे उहा कामयाबु न थिए। हाणे पाकिस्तान में अदम एतमाद जी तहरीक जो जेको वेझो मिसाल आहे उन में अदम एतमाद जी तहरीक सिटिंग वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु कामयाबु कोन थी आहे, पर तारीख़ सदाईं पाण खे साॻिए दायरे में कोन घुमाईंदी आहे। तारीख़ सदाईं साॻियुनि ॻाल्हियुनि खे कोन दोहराईंदी आहे। थी सघे थो त हीअ तहरीक कामयाबु थी वञे ऐं अपोज़िशन एतिरी संजीदा आहे उन में जो 2 ॾींहं अॻे जहिड़ो कर मतिलबु माना ज़िक्र ई न हो त इन जे बावजूदि वज़ीर आज़म मुतहरिक हो। कल्ह हिकिड़ी साफ़ियुनि सां मीटिंग में PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान ईंदड़ 48 कलाकनि में तहरीक अदम एतमाद पेश करण जो ऐलान करे छॾियो ऐं इहा आया स्पीकर जे ख़िलाफ़ थी थिए या वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु इहो क्लियर कोन हो, पर लॻे थो त अपोज़िशन पंहिंजा कार्ड्स शो करे छॾिया आहिनि ऐं उहे तहरीक अदम एतमाद जे तरफ़ वञी रहिया आहिनि। ऐं ॾिसिजे त वज़ीर आज़म साहिब खे उन जा इतिहादी बचाए सघनि था या न। जहांगीर तरीन साहिबु जेको आहे उहो हिन मुल्क मां ई हलियो वियो आहे, त शायदि हिन जो मतिलबु इहो हूंदो त उहो गिरफ़्तार वग़ैरह न थी पए। त लॻे थो त ख़ान साहिब खे ख़ौफ़ वराए वियो आहे वज़ीर आज़म साहिब खे त अदम एतमाद जी तहरीक जेका आहे न उहा आईंदा 48 कलाकनि में टेबल थियण वारी आहे। काज़ी साहब, जेकॾहिं अदम एतमाद जी तहरीक अची थी वञे ऐं इन सॼी सूरत हाल में जेकॾहिं असां ॾिसूं त हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जी जेका आहे सा हुकूमत खे या PTI खे या PM खे जेका आहे सा केतिरी सपोर्ट हासिलु आहे, छा मतिलबु उन में का कमी आई आहे या उहे न्यूट्रल थी विया आहिनि। इन ज़ाहिरी ॻाल्हि जी तमामु घणी अहमियत आहे त उन सां इहा जेका तहरीक आहे अदम एतमाद जी उहा कामयाबु थिए थी या नथी थिए, उनखे तव्हां कीअं था ॾिसो?
ॾिसो तव्हांजो सुवालु हू चवंदा आहिनि त $1 मिलियन जो आहे, इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे या न्यूट्रल रहंदी या उनजो असरु केतिरो पवंदो, थोरो इनखे सम्झूं था। शेख रशीद खां वठी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ताईं चवनि था, राति चयो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु त असांजे माण्हुनि खे फ़ोनूं कोन थियूं अचनि अञा ताईं, माना ईंदियूं आहिनि, इहो क्लियर थी वियो। मौलाना साहिबु चवे थो त बज़ाहिर इस्टेब्लिशमेंट असांखे न्यूट्रल नज़र अचे थी पई, माना न हूंदी आहे। ही असांजे मतिलबु सिस्टम जा सेटअप जा ऐं पाकिस्तान जा ई ईअं सम्झो जेके आहिनि ऊंधा पासा आहिनि। ऐं हिकिड़े पेज ते हुजणु हमेशह 4 साल खां वठी PM साहिबु चवंदो रहियो आहे। ॾिसो जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट हुकूमत जे अंडर में आहे त हू पंहिंजे डोमेन में रही कमु करे, कहिड़ी बि हुकूमत हुजे उनखे हू पंहिंजे जेके हुनजा इख़्तियार ऐं ज़िम्मेवारियूं आहिनि उन मुताबिक़ सपोर्ट करे, भली कंहिंजी बि हुकूमत अचे, पर ईअं थींदो कोन्हे को। हुकूमतूं जेके बि असां वटि अचनि थियूं अॼु ताईं उहे इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां ई अचनि थियूं पियूं। पोइ इनखे तव्हां असांजी बदकिस्मती चओ या ख़ुशकिस्मती चओ। हींअर बि जेका टेबल थिए पई नो कॉन्फिडेंस, उन में बि असांखे ईअं ॿुधायो थो वञे त PM साहिब जा ऐं इस्टेब्लिशमेंट जा पंहिंजा तहलकात के बहितर कोन्हनि के। सबबु कहिड़ा आहिनि उन्हनि ते पोइ डिस्कस पोइ बि करे सघिजे थो, पर हिन वक़्तु इन मंझां ई उहो जेका अपोज़िशन आहे उहा इहा अनुमान वठे पई त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे, इन जे करे उहो पंहिंजो वज़न पंहिंजूं फ़ोनूं, पर तव्हां ॾिसो मरियम औरंगज़ेब साहिबा त चयो त पेशावर मंझां हिकिड़े ताक़तवर इदारे जो माण्हू फ़ोनूं करे थो पियो, ऐं उन ते वरी पोइ इहो असांखे ॿुधण में आयो त इदारे उन माण्हू जो नोटिस वरितो आहे। माना इस्टेब्लिशमेंट जेके असां चऊं त टोटल न्यूट्रलाइज़ थी वई आहे, इहो मूंखे नज़र कोन थो अचे। सम पोर्शन अञा ताईं बि पंहिंजो वज़न PTI जे पलड़े में विझे थो पियो। हाणे आहे बाक़ी रहियल इस्टेब्लिशमेंट, त तव्हां यकीन कयो इन में को शक नाहे त इस्टेब्लिशमेंट जेॾी महिल चाहे हिन हुकूमत खे घर बीड़ो करे सघे थी, ऐं जेकॾहिं चाहे त अपोज़िशन जे इन बैलून मंझां हवा कढी सघे थी। अञा ताईं असां टोटल डिपेंड इस्टेब्लिशमेंट ते करियूं था, उनखे तव्हां नालो कहिड़ो बि ॾियो। सुमरो साहिबु हींअर वज़ीर आज़म रूस जो दौरो कयो, या ईअं चऊं त उहो हिकिड़ो एडवेंचर कयो आहे, जंहिंजे करे पाकिस्तान जे मथां अमेरिका हिकिड़े क़िस्म जो ॾंड बि विझी छॾियो आहे, ऐं इहा हिकिड़े क़िस्म जी मुसीबत आहे। तव्हां छा था सम्झो त इन खां अलावा बि ॿियूं जेके आहिनि असांखे सज़ाऊं भोगणियूं पवंदियूं, पर इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां कीअं था ॾिसो त अमेरिका जेको आहे सो केतिरे हद ताईं असां सां नाराज़ आहे? आहिनि कॾहिं कॾहिं आज़माइशूं थी वेंदियूं आहिनि मुल्क जे सरबराहनि लाइ ऐं उनजी क़यादतुनि लाइ। आहिनि जंग जो थिएटर जॾहिं मतिलबु माना मास्को ओपन करे रहियो हो त वज़ीर अज़म उनजे क़ल्ब में बीठो। असांजो वज़ीर अज़म साहिबु ठीक उन ॾींहुं जॾहिं फ़ौजूं यूक्रेन ॾांहुं मार्च करे रहियूं हुयूं, असांजे ग़रीब मुल्क जो वज़ीर अज़म जेको आहे उहो उते बीठो। ऐं पोइ हाणे उन खे जेका बि वज़ाहत कजे त उतां असांखे कणिक मिलंदी या असांखे उतां गैस मिलंदी, रूस ॾाढो परे आहे, 11,000 किलोमीटर परे आहे। उनजी गैस जी पाइप लाइन जेका आहे न उहा ॾाढी परे जी ॻाल्हि आहे। किसो को था त बहरहाल वज़ीर अज़म साहिबु छाकाणि जो उहो दौरो हुनजो तय थियल हो, उन करे हुन हिमत कई ऐं उहो दौरो करे वापसि मोटी आयो। कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे त जेके इम्कान आहिनि न उहे तव्हां जॾहिं ख़तरात खणो था त उन्हनि में कॾहिं कॾहिं नुक़सान जा इम्कान आहिनि त कॾहिं कॾहिं फ़ाइदे जा इम्कान बि आहिनि। नुक़सान जो इम्कान ईंदा करियूं त नेशनल बैंक ते जेको यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी इदारनि मनी लॉन्ड्रिंग ऐं ॿियनि सबबनि जे करे $5.5 करोड़ जो जेको ॾंढ हयो त दुनिया ऐं आम पाकिस्तानी बि उन खे वज़ीर अज़म जे रूस जे दौरे सां ब्रेकेट पियो करे, ऐं इहा इन दौरे जी नाकामी जो मिसाल आहे। पर ॿिए तरफ़ वरी जॾहिं यूक्रेन ऐं रूस जी जंग जीअं पोइ तीअं हींअर 7 ॾींहं में दाख़िल आहे, ऐं जीअं तीअं पोइ तेज़ पई थिए ऐं सॼी दुनिया जेका आहे उहा
लॻे ईअं थो त वेस्टर्न दुनिया जेका आहे उहा रूस खे सम्झाइण जी कोशिशि करे रही आहे त रूस ऐं यूक्रेन जेके आहिनि उहे जंगबंदी कनि। पहिरियूं ॻाल्हियूं थियूं बि आहिनि बेलारूस में, त मोचूं था अक़वाम मुतहिदा जा इजलास बि थियनि पिया, त पाकिस्तान खे बि वेस्टर्न हुकूमतुनि चयो आहे त उहे उन्हनि खे हिकिड़े पासे थियणु घुरिजे। उनखे मतिलबु जंग जे ख़िलाफ़ु ऐं वेस्ट जे हिसाब सां ऐं मग़रब जे हिसाब सां ऐं यूक्रेन जे मथां जेका नाफ़िज़ थियल जंग आहे उन ते पंहिंजी राय ॾियणु घुरिजे। इहो इम्कानु आहे पाकिस्तान जे लाइ, इहो इम्कानु आहे। पाकिस्तान हिकिड़े अहिड़े माना ॿिवाट ते बीठो आहे, उन करे उन जे वज़ीर अज़म साहिब खे, असांजी वज़ारत ख़ारजा खे, असांजे सफ़ारतकारनि खे इंतिहाई एहतियात सां हींअर दरअसल छा आहे जो जंग हली रही आहे उन करे असांखे महसूसु नथो थिए। जीअं ई मतिलबु माना जंग जी यूक्रेन ऐं रूस जंग जी जो नतीजो अची थो वञे त उन खां पोइ शयूं जॾहिं वाज़ह थींदियूं त आया असीं वेस्ट जे ऐं मग़रब जे अमेरिका जे ऐं बर्तानिया जे निशाने ते न हुजूं, उन करे असांखे इंतिहाई मुहतात क़दम खणणा पवंदा। कई साहब, हिकिड़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त PTI जी हुकूमत जेका नारो हणी थी अचे त असां करप्शन खे ख़तमु कंदासीं, असां जेके माण्हू आहिनि जिन पाकिस्तान में करप्शन कई आहे उन्हनि खां असां करप्शन जो जेको पैसो आहे उहो वापसि वठंदासीं। पर उते ई वरी जॾहिं 4 सालनि खां पोइ असांजी हुकूमत जो जेको सरबराह आहे उहो रिलीफ पैकेज बि ॾिए थो, त उते वरी हिकिड़ी ॿी जेका आहे एमनेस्टी स्कीम जो बि ऐलान थो करे ऐं उन में असांखे वरी हैरत थी थिए त उते उहे ई साॻिया जेके ब्लैक मनी होल्डर्स आहिनि उन्हनि खे वरी तव्हां ब्लैक मनी खे वाइट करण जो तव्हां जेको आहे सो हिकिड़ो मौक़ो पिया फ़राहम कयो। त इहो तज़ाद तव्हांखे कीअं थो लॻे? ॾिसो, असांजी का PM साहिब सां ज़ाती दुश्मनी कोन्हे, पर सॼी उन ते तनक़ीद इन करे थी आहे त परे न वञूं। सिर्फ़ु 4 साल पहिरीं जेके हिन पाण तक़रीरूं कयूं पिए त हीअ जेका असां टैक्स में छूट या एमनेस्टी, तव्हां कारो नाणो उहो तव्हां पंहिंजो वाइट कयो, त इहा आम माण्हू सां या जेको टैक्स पेयर आहे उन सां वॾो फ्रॉड आहे। ऐं जॾहिं ख़ाकान अब्बासी साहिबु जेको PM थियो हुयो नवाज़ शरीफ़ साहिब खां पोइ, त उन हिकिड़े क़िस्म जी इहा ॾिनी स्कीम ॾिनी हुई। उन में बि उन्हनि जूं काफ़ी बहितरियूं बि हुयूं। हुन चयो त तव्हांजा जेके घर आहिनि उन्हनि जा माण्हू जेके 50-50 करोड़ जो घर आहे उन्हनि जो 1 करोड़ था पिया मुक़ररु कनि क़ीमत, त हुकूमत ईअं कंदी जो जेको माण्हू 1 करोड़ घर थो मुक़ररु करे क़ीमत, त असां उनखे डबल ॾेई ऐं उहो घर ख़रीद करे वठंदासीं। उन्हनि ते बि हिननि एतिराज़ पे कया तमामु घणा। पर पोइ छा थियो, अचण साण तक़रीबन 1.5 साल खां पोइ हिन हिकिड़ी स्कीम ॾिनी या 2 साल खां पोइ, त जेको बि माण्हू पाकिस्तान जो या पाकिस्तानी माण्हू जेको ॿाहिरि वेठो आहे उहो जेकॾहिं कंस्ट्रक्शन में ऐं रियल इस्टेट में इन्वेस्ट करे थो त उनखां पुछाणो कोन कयो वेंदो त तो वटि पैसा किथां आया। ऐं हाणे वरी हफ़्तो पहिरीं तव्हांजे शौकत तरीन साहिबु, तव्हांजो जेको फाइनेंस मिनिस्टर आहे, उन चयो त असां एमनेस्टी स्कीम ॾियण जी पोज़ीशन में कोन आहियूं, या इहो बिल्कुलु ग़लति आहे ऐं ग़लति थींदो। हफ़्ते खां पोइ या 10 ॾींहंनि खां पोइ PM साहिबु चयो त असां तव्हांखे ॾियूं था ऐं 5% तव्हां ॾियो ऐं बाक़ी तव्हां जेको आहे सो पंहिंजो कारो नाणो वाइट करे विझो। कंहिं ज़माने में हुन वक़्तु जो कांग्रेस जो वज़ीर ख़ज़ाना मनमोहन सिंह, उहो बि फाइनेंस मिनिस्टर हुयो पंहिंजे पड़ोसी मुल्क भारत जो। उन ई ज़माने में कांग्रेस हुकूमत हुई ऐं उन्हनि परेशानी में अची विया। पोइ उन्हनि चयो त असां छो न IMF खां, वर्ल्ड बैंक खां या जेके मालियाती इदारा आहिनि उन्हनि खां कर्ज़ु वठूं। आहे की गुजरात उन्हनि खे ॾिनी, या अॼु खां तक़रीबन 3 साल पहिरीं इहा उन्हनि खे ॾिनी हुई पंहिंजे हुकूमत खे, त जेकॾहिं असां पंहिंजे जेके सरमाएदार आहिनि जेके अरबें डॉलर रखियो वेठा आहिनि ऐं उहे लिकाए वेठा आहिनि, बैंकुनि में बि कोन था अचनि पिया, छो त कारो धन हमेशह बैंकुनि में न वेंदो आहे, लिकियो पियो हूंदो आहे किथे, बंदि लॻो पियो हूंदो आहे टिजोड़नि में। त हुननि चयो त असां 10% वठंदासीं, बाक़ी तव्हां खां न पुछंदासीं तव्हांजा पैसा किथां आया। उन्हनि जी स्कीम ॾाढी कामयाबु वई हुई। उते अरबें डॉलर जेकी हुननि खे ज़रूरत हुई उन खां 10 गुणा पैसा जमा थी विया हुया ऐं माण्हुनि पंहिंजा कारा जेके नाणा हुया उन्हनि खे सफ़ेद कयो ऐं पोइ उन खां पोइ वरी सफ़ेद नाणो तव्हांजे मार्केट इकोनॉमी में अची वियो। इहो उन्हनि कयो। असां वटि छो त ॾिसो, हुकूमत खां वठी मतिलबु हर माण्हू जे करप्शन में एतिरो अची वियो आहे त हू अॼु तव्हां जेकॾहिं ॾींदो सफ़ेद कंदो, वरी सुभाणे हू करप्शन करे थो पियो। तव्हां करप्शन जो त रस्तो रोकियो ई कोन्हे को न। जंहिं नारे ते हीअ हुकूमत अची वई हुई, करप्शन न करणु ॾींदासीं, एहतिसाब कंदासीं, उहे त किथे रहिजी विया।
उहे त किथे नज़र ई कोन था अचनि पिया। त हिन मञा बि हिकु त माण्हू बिल्कुलु जेके हिन जा क्लोज़ हूंदा उहे फ़ाइदो वठंदा। मूंखे नथो लॻे त घणा माण्हू इन मञा फ़ाइदो वठंदा, छो त उन्हें ख़बर आहे त ही असांखे परवाह आहे कोन, असांजा पैसा लिकिया पिया आहिनि या असां कीअं खणी वञूं, पोइ ॿाहिरि खणी वञूं। जीअं सुमरो साहिबु चयो त पोइ वरी नेशनल बैंक ते असांजी माना उन ते असांजा ॾंड लॻंदा ॿाहिरि। त तव्हां उन इल्ज़ाम केॾो आहे मनी लॉन्ड्रिंग जो, जेको तव्हां नवाज़ शरीफ़ या नून लीग या पीपल्स पार्टी ते हणंदा रहिया आहियो गुज़िरियल 4 सालनि खां वठी, उहो तव्हां ते अमरीकन हणी ऐं तव्हां ते ॾंड हणी छॾियो आहे। त हीअ तव्हां करप्शन खे रोकियो कोन था। बाक़ी जेके तव्हां करियो था पिया ॻाल्हियूं, इहे आवड़नि कोन थियूं पियूं। सो इन मञा को ख़ासि फ़ाइदो कोन पवंदो। चंद माण्हू ज़रूरु फ़ाइदो वठंदा, घणा माण्हू त इन में ईंदा बि कोन। नाज़रीन, असीं पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में कोशिशि कंदा आहियूं त कंहिं करंट इशू ते तव्हांखे जेको आहे सो उन सूरत हाल जे बारे में तफ़सील ॿुधायूं, उन्हनि जा जाइज़ा वठूं। हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन जे बारे में ऐं PM जो जेको दौरो हो उन जा जेके असरात पाकिस्तान ते पिया आहिनि या अचणु शुरू थिया आहिनि, उन्हनि जे बारे में असां उन्हनि सॼिनि सिचुएशन्स जो जेको आहे सो तजियो करण जी कोशिशि कई आहे। उमेद आहे त तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि ईंदो ऐं जेकॾहिं असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे क़ीमती कमेंट्स सां ज़रूरु असांखे आगाह कंदा त जीअं असां पंहिंजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितर करे सघूं। अल्लाह भाई।